उजरा उजरा छाए कुराड़ा ये जो छट्टी ठोके तो मुंह पर अरे के जी कुराड़ो हां के जी कुराड़ो तोखे चयम बाक़ी तो वारो जेको पी हो तारीख़ लिखे थी तो 5000 साल क़बले मसीह मोहन जे दड़े में मरी वियो ऐं उन सां गॾु जेका तव्हांजी पुफी संभारा उहा गुज़ारे वई। हां बारदार तो के कुराड़ो चए थी अञा त मूं शादी भी ना है कई गुरदतवा मन माशूक लगो पिया जवान लगो पिया ही बार त बड़ी उस अच्छा क्या न जे तू जवान ही तो पोइ मां सम्झो तंजड़नि में खीर पियो थो पिया। यो तुआरो परनू विच में धनु ऐं टियों धोबी किथे आ? सेठ विया धोबी घाट ते। अरे गुरा मुझी ॻाल्हि ॿुध ये कान मां मयार उन धोबीअ खे ॾियण आयुसि न उहा ॻाल्हि मां तोखे त ॿुधाए छॾियां छो त वल्लू कंहिंखे वणे न वणे पर विचां गिरह ज़रूर खणे। हाणे ॻाल्हि खणी कर ड्रैग छा लाइ थो करी? ॿुध लालीअ जी पचर छॾे ॾे फिनिश छो त लाली मुंहिंजी आहे। धी जॾी थई धी बराबर तुंहिंजी आहे पर प्यार त मूंसां थी करे न। खबरदार लाली मुंहिंजो प्यार आहे मुंहिंजो ज़िद्दा आई लव यू लाली छो त कल्लू मुंहिंजो कर्ज़ी आहे हाणे मुंहिंजी मर्ज़ी आहे ऐं जेका मूं कच्छो सिबरायो ख़बर अथई कहिड़ो तर्ज़ी आहे। तोखे तुंहिंजो कर्ज़ मिली वेंदो मां लाहींदुसि लालीअ जो कर्ज़। कर्ज़ जा पैसा त मूं ईअं वारे छॾिया ऐं हितां खां हिते लीक ॾेई छॾीमांसि बसि हाणे मूंखे बाली मुंहिंजो मतिलबु आहे लाली खपे लाली छो त वल्लू कंहिंखे वणे न वणे विचां गिरह ज़रूरु खणे। वल्लू मुंहिंजे बंगले ते लालीअ जे करे लियो पाइण आयो हूंदे इहो त मां ॼाणा थो पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी छॾ कल्लू वारनि सां जेके तुंहिंजा मसइला आहिनि न उहे वञी तूं पाण हल कर मूं वटि महिमान थी आयो आहीं मुंहिंजी चाह पी। अच्छा चाह बि प्यारी थो वरी चलते जो बि चई थो माना त मां चलतन एक्सप्रेस आहीं यार वॾो थोरो ठहे। अड़े हाणे वेह कुर्सीअ ते थोरो बि कॾहिं लस्सी थी वेंदो अथई माना त खटो बई मिठो बई ॿई रंग ते। लालू जी साहब वल्लू व्याजीअ लाइ चाह ठाराए लालीअ जे हथनि जी। लालीअ जे हथनि जी हा वञा थो। वल्लू व्याजी वेहो 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 किथे हिते वेह वेह। इहो ॿार वल्लो जो आवाज़ हो न? हा हा इहो निभागो हिते छो आयो आहे? इहो सरबस्त हवाल तोखे मां पोइ थो ॿुधायां। फ़िलहाल सेठ धनु धोबी जे हुकुम मुताबिक़ मूंखे हिकिड़ो ज़बरदस्त क़िस्म जो चांहि जो कोप तयारु करे ॾे त वल्लू व्याजी पीउ तां पेर ठाहे चांहि अहिड़ी थी पियारियांसि जो तूं पुर जो आवाज़ ॿुधने। मां सम्झीसि तूं उस्ताद जमाल घोटे खान जी ॻाल्हि थी करी। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंह TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।